नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंदकोट में खबर ॾींदा हलूं त कंदकोट में सिंध तरक्की पसंद पार्टी के चेयरमैन डॉक्टर कादिर मंगसी जी 57 सालगिरह ॻोठ आकिल खान सब्ज़ोई में अब्दुल लतीफ़ सब्ज़ोई जी मेज़बानी हेठि मल्हाई वई। सालगिरह तकरीब में वॾे अंग में एसटीपी कारकुननि शिरकत कई। होॾां एसटीपी ज़िले सदर अकरम खान वाजकाणी, दीदार अली सब्ज़ोई, शेर जमान, असगर, नूर हसन ऐं ॿियनि पिण डॉक्टर कादिर मंगसी जी ज़िंदगी में कयल जदोजहद ते रोशनी विधी ऐं चयो त डॉक्टर कादिर मंगसी सिंध अंदर हर जदोजहद करे अवाम जी दिलनि में पंहिंजी जाइ ठाही है। निमृता कुमारी जे केस के वालिदिन विसारे वेठा, पर डॉक्टर कादिर मंगसी संदुस केस अॼु ताईं विढ़ंदो पियो अचे। हिन चयो आहे त सिंध जे हर इशू ते डॉक्टर कादिर मंगसी जदोजहद करे पाण मल्हायो आहे। सालगिरह तकरीब में कारकुननि डॉक्टर कादिर मंगसी जी सालगिरह जो केक बि काटियो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।